जय झूलेलाल। मां हीरल कवलानी सिंधियत जे मान पारां तव्हांजो स्वागत थी कयां। अॼु हू घड़ी अची वई आहे जंहिंमें असांखे पंहिंजी डांस चटाभेटी जो रिज़ल्ट ख़बर पइजी वियो आहे। सभई ॿारनि जो परफॉर्मेंस क़ाबिले तारीफ़ हो। सभई ॿार असांजे लाइ विनर्स आहिनि, बट परंपरा जे मुताबिक़ असांखे फर्स्ट सेकेंड थर्ड कढणा हूंदा आहिनि। त यूट्यूब ते लाइक्स एंड व्यूज़ जे बेस ते जेका ॿार फर्स्ट सेकेंड थर्ड आया आहिनि, मां उन्हनि जे नाले जी घोषणा थी कयां। असां 2 कैटेगरीज़ ठाहियूं आहिनि, हिकिड़ी अबव 18 एज ग्रुप जी ऐं ॿी बिलो 18 एज ग्रुप जी। त सभिनीनि खां पहिरीं मां अबव 18 एज ग्रुप जे ॿारनि जे नालनि जी घोषणा थी करियां। फर्स्ट प्राइज़ जंहिं खटियो आहे उन्हनि जो नालो आहे जयश्री लखमानी। जयश्री, तव्हांखे लख लख वाधायूं। सेकेंड प्राइज़ खटियो आहे उन्हनि जी ही सिस्टर अनंतिका लखमानी। अनंतिका, तव्हांखे लख लख वाधायूं। थर्ड प्राइज़ जंहिं खटियो आहे उन्हनि जो नालो आहे सिमरन लीलाराम जसूजा। तव्हांखे लख लख वाधायूं। इन्हनि टिनिनि पार्टिसिपेंट्स जी अगरि ॻाल्हि कयां त ही ॾाढा टैलेंटेड पार्टिसिपेंट्स आहिनि। इन्हनि पहिरियों की बि चटाभेटी में भाॻु वरितो हो ऐं ॾाढो सुठो परफॉर्मेंस कयो हो। ॾाढा टैलेंटेड स्टूडेंट्स आहिनि, गिफ्टेड स्टूडेंट्स आहिनि ऐं हर कम में अॻियां हूंदा आहिनि। मां हिननि जे उज्जवल भविष्य जी कामना थी करियां। ईअं ई सिंधियत जो मान वधाईंदा रहंदा। ऐं हाणे मां ॻाल्हि थी कयां बिलो 18 एज ग्रुप जी। बिलो 18 एज ग्रुप में फर्स्ट प्राइज़ खटियो आहे वाणी लखमानीअ। तव्हांखे लख वाधायूं हुजनि। सेकेंड प्राइज़ खटियो आहे हिमाक्षी आनंदानीअ। तव्हांखे लख वाधायूं। ऐं थर्ड प्राइज़ खटियो आहे दिव्यांशी तलरेजा। तव्हांखे लख वाधायूं। ही टई स्टूडेंट्स क्लास में एक्टिवली पार्टिसिपेट कंदा आहिनि ऐं हर सवाल जो जवाबु ॾींदा आहिनि। बस ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे कि ही असांजा विनर्स आहिनि। तव्हां सभई बि सिंधियत जो मान वधाईंदा ऐं ईअं ई पंहिंजो ऐं पंहिंजे परिवार जो नालो रोशन कंदा। इन खां अलावा असां वटि टॉप 10 विनर्स जी बि लिस्ट आहे। टॉप 10 जी लिस्ट आहे जंहिंमें मां 10 ॿारनि जा नाला थी वठां। हू आहिनि स्नेहा काशवानी, लक्ष्य आनंदानी, भूमि हेमदेव, प्रिंस कोकरा, हैनी नरसवानी, कृतिका डावरा, तनिष्का कारा, विद्या कुकरेजा, चिराग तलरेजा ऐं ध्वनि ठाकुरवानी। ही असांजा टॉप 10 जी लिस्ट जा विनर्स आहिनि, पार्टिसिपेंट्स आहिनि। इन्हनि जो परफॉर्मेंस बि ॾाढो सुठो हो। इन खां अलावा कुझु ॿारनि कॉन्सोलेशन प्राइज़ बि खटियो आहे। असांजे लाइ हू सभई कॉन्सोलेशन प्राइज़ विनर्स आहिनि जो टॉप 10 खां रहिजी विया, बट उन्हनि सभिनीनि खे कॉन्सोलेशन प्राइज़ थो ॾिनो वञे। उन्हनि जा नाला आहिनि भव्यांश लालवानी, रिया परपियानी, जतिन हेमनानी, महक रायसिंघानी, स्वस्ति राजपाल, केया कवलानी, दीक्षा लालवानी, भूमि लालवानी, यशिका लालवानी, रिद्धि एंड कृति सोनी, सिमरन संतवानी, वीरेन हेमनानी, योग्या, जागृति खत्री, भूमि बुलानी, आराध्या तनवानी, पीहू खत्री, सृष्टि खत्री, रागिनी भाटिया, चेष्टा कवलानी, काजल कारदा, काशवी एंड ट्विंकल हेमलानी। तव्हां सभिनीनि खे कॉन्सोलेशन प्राइज़ जी लख लख वाधायूं। असांखे सुठो लॻंदो आहे जॾहिं ॿार एॾे उत्साह सां भाॻु वठंदा आहिनि ऐं ॾाढे सुठे नमूने सां पंहिंजी प्रस्तुति ॾींदा आहिनि। तव्हां सभई वाधायुनि जा पात्र आहियो। तव्हांजा पेरेंट्स बि वाधायुनि जा पात्र आहिनि जो अहिड़ा टैलेंटेड ॿारनि खे समय समय ते सिखिया ॾींदा आहिनि कि ॿार कीअं एक्टिवली पार्टिसिपेट कनि। इन सां सिंधियत जो बि वाधारो थींदो आहे। त तव्हां सभिनीनि जा लख थोड़ा। तव्हां पंहिंजो समय ॾिनो, एक्टिविटीज़ में पार्टिसिपेट कयो। अॻिते बि तव्हां ईअं ई पार्टिसिपेट कंदा रहंदा, सिंधियत वधाईंदा रहंदा। इन ई मंगल कामना सां गॾु मां तव्हां सभिनीनि खे धन्यवाद थी चयां। तव्हां सभिनीनि जा लख थोड़ा। जय झूलेलाल।